ज़ुल्म आहे ऐं हारियुनि सां तमामु वॾो ज़ुल्म आहे। पोइ अगरि तव्हां ॾिठो त फुटी सां केॾो वॾो वेझन कयो। फुटी हिकु त थी कोन गर्मी में पाणी कोन हुआ, उन खां बाद में जेको वरी बरसातूं पइजी वियूं, हिननि रेट ॾिनो कोन, उन में आबादकार पीड़िजी विया। हिननि कमाद ऐं कणिक ज़ोरी जेका पोखी आहे। हाणे तव्हां टमाटो हीअं तव्हां हालति ॾिसो, कमान जो कहिड़ो असरु हिननि कयो आहे। 400 रुपए ते ज़ोरी पिया खणनि, महीनो बंदि पियो थियो। हिननि माना इहा सज़ा बि ॾिनी त आबादकार हारी सज़ा में हुजनि, असांखे मुर्गे ॾियनि 200 250 ते। लानत हुजे हिननि ते, जो कुझु हिननि खे अहसासु आहे इंसान आहिनि या जानवर आहिनि जंहिं ॿियनि जे पुठनि जे पोयां पिया हलनि। पंहिंजे मुल्क खे, पंहिंजे घर खे ही एतिरो फ़ाइदो नथा ॾेई सघनि, ॿारहनि मुल्कनि खे फ़ाइदो पिया ॾियनि। ही हिते जा आहिनि या ॿाहिरि मुल्क जा आहिनि। कमान 400 रुपया मण, टमाटो वञी 200 250 रुपया 300 रुपया थैली। ही को ज़ुल्म आहे छा? तव्हां ॾिसो DAP जी बोरी 16,000 रुपया लॻी पई आहे, 23 जी बोरी 12 8 9,000 रुपया 9,500 रुपया लॻी पई। यूरिया 5,000 खां प्लस में आहे। दवाउनि जा अघु तव्हां वटि एकड़ जा 6,000 रुपया। हिकु त एग्रीकल्चर जो असांजो मथे जो सूर विझी छॾियो आहे। हराम जूं पघारूं पिया ॾियनि हिननि खे, या हिननि खे कढी ॾियनि, या हिननि खां कमु वठनि अचनि ॿनियुनि में ॾिसनि त सही कहिड़ी ॿनी जी कहिड़ी खुराक जी ज़रूरत आहे। ॿनियुनि ते चेकासे अॻे एग्रीकल्चर हूंदी अची बीहंदा हुआ त ॿनियूं ठाराईंदा हुआ, जंहिंजी पैदावार सुठी थींदी उन्हनि खे इनाम मिलंदा हुआ, पटका मिलंदा हुआ, टगा मिलंदा हुआ, जोड़ा मिलंदा हुआ। अॼु एग्रीकल्चर किथां आहे? रुगो तपेदारनि खां बिल वठी त फॉर्मेलिटी पूरी था करे छॾीनि।